मां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार ऐं ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग्स। जी हाँ दोस्तों, मां हिन टाइम बीठल आहियां पंहिंजी ॻोठ में ऐं ॻोठ में जेका हालत आहे, जेके राति बारिश थी आहे, तक़रीबन 3 खां 4 कलाक बारिश हली आहे ऐं बारिश जे करे जेको असांजे ॻोठ जी जेके घिटियूं आहिनि, जेको घिटियुनि में पाणी बीहे थो पियो ऐं जेके स्कूल में अंदरि ॿार अचनि था पिया या जेके मास्तर हज़रात आहिनि उहे जेके स्कूल पंहिंजो अटेंड करणु अचनि था पिया, उन्हनि सां कहिड़ी दुश्वारियूं पेश अचनि थियूं, कहिड़ी तकलीफ़ अचे थी पई, अॼु मां उहे अवां साईं दोस्तनि मां शेयर कंदुसि। ऐं असां वटि हिते बीठल आहिनि ॻोठ जो हिकिड़ो मुआज़िज़ जेको मौलवी साहिबु आहे, जेको जामिया मस्जिद में इमाम बि आहे ऐं ॿारनि खे जेका दीनी तालीम बि ॾिए थो पियो। ऐं असां वटि बीठल आहे, मां हुनखां कुझु सवाल कंदुसि जेका ॻोठ में जेकी हालत लॻी पई आहे, इन जो ज़िम्मेवारु केरु आहे, ॻोठ वारा आहिनि या जेके असांजा जेके आला अलमदार आहिनि, जेके मथे जेके उहिदनि ते वेठल आहिनि उहे आहिनि जे ज़िम्मेवारु। उन सां हलूं था, उन सां मिलूं था। अचो दोस्तो। फ़क़ीर आबिद अली कोरी। हा आबिद अली साहिबु, तव्हांजो छा सवाल छा आहे? असांजो सवाल इहो आहे त जेके असांजा तालके उबाड़े जा MP जेके बि उहिदेदार माना आहिनि, असांखे उन्हनि खे असां अपील कयूं था त ॻोठ साले ॾेर जी हालत ॾिसनि था, घटियूं पाणी में थी वियूं आहिनि ऐं जेकी असांजी जामा मस्जिद आहे उनजी निकाल बि न आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह राति 3 कलाक बारिश थी आहे, पाणी बीहजी वियो आहे। जेके स्कूल में ॿार अचनि था उन्हनि खे बि अचण वञण तकलीफ़ आहे ऐं उस्तादनि खे बि तकलीफ़ आहे। मां जेके बि असांजा उहिदेदार खड़ल आहिनि उबाड़े जा तख़्त ते, PS 18 जा महताब हुसैन खान ॾेर ऐं शहर खे अपील कयां थो त बराए महिरबानी करे ॻोठ साले ॾेर में असांखे कमु ॾिनो वञे ऐं इंशाअल्लाह असां जेके बि साले ॻोठ जे रवासी आहियूं सभु असां वोट उन खे ॾींदासीं। जेको पहिरें कमु ॾींदो वोट उन खे ॾींदासीं, चाहे जा महताब ॾेर हुजे या शर साहिबु हुजे या मियां मिठो हुजे। इन्हनि खे राय ख़ुदा अपील थो कयां, अॻे बि अपील कई आहे, हाणे बि अपील कयां थो, बराए महिरबानी असांखे निकाल ॾिनी वञे ऐं असांखे मेन रस्तो आहे इहो असांखे मथे करायो वञे। जेकी असांजे अबनि ॾाॾनि खां वठी जामा मस्जिद आहे उनजी बि निकाल न आहे, असांखे महिरबानी करे मस्जिद जी निकाल ॾिनी वञे। राय ख़ुदा। जी हाँ नाज़रीन, हीअ असांजे ॻोठ जा मतिलबु फ़क़ीर आबिद अली जेके मस्जिद में दीनी तालीम बि ॾींदा आहिनि ऐं उन पंहिंजो जेको आहे कारण ॿुधायो। वाक़ई जेके ॾिसूं था पिया त हिकु त असांजे ॻोठ जे चओ तरफ़ जेको आहे सिम जो पाणी बि बीठल आहे ऐं सिम जो पाणी तमामु घणो आहे, जंहिंजे करे हिकु त जीअं हीअ ऊन्हारो जीअं गर्मी ईंदियूं, इन सिम जे पाणी में बीठल जेको आहे मच्छर पैदा थिए थो पियो, इन गंदे पाणी मां खोड़ सारियूं बीमारियूं पैदा थियनि थियूं, जंहिंजे करे असांजे ॻोठ खे तमामु घणी तकलीफ़ पहुचे थी पई, घणा ॿार मुतासिर थियनि था आहिनि बीमारियुनि में। ऐं ॾिसो पिया हीअ जेकी घिटियुनि में पाणी बीठल आहे ऐं पाणी इहो बीहजी वञे थो काफ़ी देरि ताईं ऐं उनजो पाणी जो निकाल बि न आहे। ऐं ॿियो त जेको आहे हिते गटर जेके आहिनि असांजे ॻोठ जे जेके गटर आहिनि उन्हनि जो बि निकाल न आहे ऐं मस्जिद में जेका जामिया मस्जिद आहे असांजे ॻोठ जी वॾी जामिया मस्जिद, उते जेको आहे वज़ू खानो बि आहे या वॉशरूम बि तयारु थियल आहे, पर उनजो निकाल न आहे, पंहिंजे करे तकलीफ़ इहा थिए थी पई। त मां इहे जेके असांजा ॻोठ जा जेके आहिनि असांजा उन्हनि जो इहो ई चवणु आहे त असां इन्हनि खे गुज़ारिश कयूं त जेके असांजे मथे उहिदे ते वेठल आहिनि, जेके MPs MNAs आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कयूं था भले केर बि हुजे, राय ख़ुदा त असांजी जेको आहे मदद कई वञे, असांजे ॻोठ खे जेको आहे तरक़ियाती कमु ॾिना वञनि। ऐं हम गुज़ारिश कंदुसि त थोरो नज़र करम असांजे ॻोठ जे मथां बि करनि, वॾी महिरबानी। नेक्स्ट वीडियो जे लाइ ॾींदा काज़ी सत्तार खे इजाज़त। अल्लाह भाई।